अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो, सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। किस्त 20। इंटरव्यू, लफ़्ज़ ॻाल्हाइनि था। मूं हिक हंधि लिखियो हो त जेकॾहिं सिंध जी हुक्मरानी बि एतिरनि मुल्कनि ते हुजे हा जेतिरनि मुल्कनि ते अंग्रेज़नि कई, त शाह भिटाई शेक्सपियर खां बि वॾो शाइर हुजे हा। शेक्सपियर महज़ उन करे वॾो शाइर आहे जो अंग्रेज़नि घणनि मुल्कनि ते राज कयो। सो फ़नकार खे हक़ आहे मान ऐं मर्तबे मिलण जो। समूरो दारो मदार उन क़ौम ते आहे। जेतिरी क़ौम सुजाग ऐं ताक़तवर हूंदी, ओतिरो ई फ़नकार खे मान ऐं मर्तबो मिलंदो। तनवीर अब्बासी। लफ़्ज़ ॻाल्हाइनि था। तनवीर अब्बासीअ सां ॻाल्हि ॿोल। तारिक अशरफ। तनवीर अब्बासी, जंहिंजो पूरो नालो नूर नबी अब्बासी ऐं तनवीर तख़ल्लुस अथसि, ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ सोबेदेरे में 7 डिसंबर 1934 ईस्वीअ ते ॼाओ। प्राइमरी तालीम नौशर फ़ैरोज़ में शुरू कयाई। ॿिएं दर्जे खां मैट्रिक ताईं कराचीअ में पढ़ियो ऐं 1960 ईस्वीअ में लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे मां MBBS जो इम्तिहान पास कयाई। उन वक़्त खां वठी ख़ैरपुर में रहे थो, जिते पंहिंजी ख़ानगी इस्पताल अथसि। तनवीर जो पहिरियों शेर 1950 ईस्वीअ में फ़नकार हैदराबाद में छपियो ऐं शेरनि जो पहिरियों मजमूओ रगूं थियूं रबाब 1958 ईस्वीअ में। ॿियो मजमूओ शेर 1970 ईस्वीअ में। टियों मजमूओ सिज तरीअ हेठां 1977 ईस्वीअ में छपिया। उन खां सवाइ ॿाराणा ॿोल, मुख़्तलिफ़ शाइरनि जे ॿारनि जे शाइरनि जो चूंड ऐं शाइरनि जी चूंड ऐं तरतीब, जे मारिया न मौत वियतनामी नाविल जो तर्जुमो, शाह लतीफ़ जी शाइरी, इबियास 1976 ईस्वीअ में। ख़ैर मोहम्मद हीसबाणीअ जो कलाम तरतीब 1982 ईस्वीअ में ऐं नानक यूसुफ जो कलाम तरतीब 1983 ईस्वीअ में छपिया आहिनि। संदसि यूरोप जो सफ़रनामो ॾोरे ॾोरे ॾे ताज़ो पधिरो थियो आहे। तनवीर हिकु कहाणी लोई बि लिखी, जेका टिमाही महिराण में छपी, जंहिंखेसि कहाणीकारनि जी फ़हिरिस्त में शामिलु करे छॾियो। उन खां सवाइ हिकु नाविल बि लिखियलु अथसि, जो हिन पंहिंजी अदबी ज़िंदगीअ जी शुरूआती दौर में लिखियो हो ऐं अणछपियल रखियो अथसि। संदसि शाइरीअ जो कुझु हिसो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि अंग्रेज़ी, पंजाबी, सराइकी ऐं उर्दूअ में छपियो आहे। वलीराम वल्लभ ऐं ज़फ़र हसन जी आरसी जो पहिरियों शुमारो आयो त वलीराम वल्लभ मूं ते कमु रखियो त आरसीअ लाइ मूं सिंधीअ जे कंहिं वॾी लेखक खां इंटरव्यू वठां। मुंहिंजे ज़हन में केतिरा ई नाला हुआ, जन मां हिकिड़ो तनवीर बि हो। ख़ैरपुर अचण लाइ तनवीर सदाईं चवंदो हो ऐं मुंहिंजो ॿियो दोस्त ग़ुलाम नबी मुग़ल बि उते हो। सोचियमि त ख़ैरपुर वञा ऐं ॿिन्हिनि खां इंटरव्यू वठां ऐं पोइ सखर वञी रशीद भट्टी ऐं फ़ताह मलिक खां बि इंटरव्यू वठां। मुग़ल सां ॻाल्हि कयमि। हिन चयो, जॾहिं बि ख़ैरपुर हलणु चाहीं मूंसां गॾु हल। मूं ख़ैरपुर वञण जो प्रोग्राम पे ठाहियो त हिकु राति ओचितो तनवीर घर ते मिलण लाइ आयो। खेसि ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। चयोमांसि, मां त तोखां इंटरव्यू वठण लाइ ख़ैरपुर पे आयुसि, पर तूं त हिते ई मिली वएं। हाणे हिते ई इंटरव्यू ॾियण लाइ वक़्तु ॾे। चयईं, छॾ यार इंटरव्यू खे, पर मूं न छॾियो। तंहिं करे चयईं, चङो, सुभाणे अदा जी जाइ ते अचिजांइ। वक़्तु शाम जा 5:30 मुक़ररु थियो। ॿिए ॾींहुं मूं वलीराम वल्लभ खे फ़ोन करे ॿुधायो त तनवीर आयल आहे ऐं इंटरव्यू लाइ खेसि मञरायो अथमि। तव्हीं मूंखे ख़ाली कैसेटूं मोकिलियो। वलीराम ॾाढो ख़ुशि थियो ऐं कैसेटूं मोकिलण जी हामी भरियाई। वरी मूं हिकु दोस्त उमर काज़ीअ खे फ़ोन करे चयो त जेकॾहिं तूं शाम जे 5 वॻे वांदो हुजी त पंहिंजी मोटर साइकिल ते अचु त तनवीर खां इंटरव्यू वठण लाइ हलो। हिन न फ़क़ति आमादगी ॾेखारी, पर ॾाढो ख़ुशि थियो त तनवीर सां मुलाक़ात थींदी। मूंखेसि उहो बि चयो त तूं पंहिंजो टेप रिकॉर्ड खणी अचिजांइ, छाकाणि त मुंहिंजो टेप रिकॉर्ड वॾो आहे, खणण में तकलीफ़ थींदी। वरी उहो बि चयोमांसि, ॾिस, तूं वाइदे जो कूड़ो आहीं। ईअं न थिए त मां तुंहिंजो इंतज़ारु कंदो रहां ऐं तूं न अचीं। हिन चयो, साईं, हर दफ़े ईअं कोन थींदो।
मां वक़्त खां अॻु पहुची वेंदुसि। पर आदत मूजिबि उमिरि आयो कोन। मूं 6:15 ताईं संदसि इंतज़ारु कयो ऐं पोइ संदसि घर फ़ोन कयमि, भाणसि ॿुधायो त अमर पिकनिक ते वियो आहे। मूं दिलि में खेसि घटि वधि ॻाल्हाईंदे फ़ोन रखी छॾी। एतिरे में ख़बर पई त ज़ेब सिंधी ॿार मुंहिंजो इंतज़ारु करे रहियो आहे। मूं ज़ेब खे चयो त तूं मूंसां तनवीर वटि हल। ज़ेब चयो मां हलां थो, पर जल्दी मोटंदुसि, मूंखे लाड़काणे वञिणो आहे। असीं सर्किट हाउस जे पोएं पासे बेंगाली कॉलोनीअ वटि पहुतासीं। मूंखे यादि आयो त 1974 ईस्वीअ में उन ई बंगले जे भरिसां हिकु सरकारी बंगले में नसीम खरल जो भाउ फ़हीम खरल रहंदो हो। नसीम खरल हिन वटि तरसियल हो ऐं आउं सोणीअ जे नसीम खरल नंबर लाइ नसीम खां इंटरव्यू वठणु वियो हुउसि। तॾहिं मूंसां गॾु इरशाद काज़ी ऐं नूर मोहम्मद टाइम फोटोज़ वारो हुआ, पर नसीम असां खां बिना मोकिलाइण जे ई जहान छॾे वियो ऐं इरशाद मोकिलाए अमेरिका हलियो वियो। बंगले जे ॿाहिरां तनवीर जो को माइटु बीठो हो, जेको असांखे अंदरि वठी वियो। तनवीर साम्हूं ई बीठो हो। मूंखे ॾिसी चयाईं, यार ॾाढी देरि करे छॾियई। मूंखां माज़रत घुरी। तनवीर उन जे कमरे में हली विहारियो जंहिं में पाण रहियल हो। कमरे में हिकु खट, हिकु सोफ़ो, 2 कुर्सियूं ऐं हिकु नंढी मेज़ पियल हुई। कमरे में पखो त हली रहियो हो, पर सख़्तु घुट हुई। तनवीर कमरे जी हिकु दरी खोले छॾी, तंहिं करे दरीअ मां बांगनि जा आवाज़ ऐं लंघंदड़ रेलुनि रेलवे पटड़ीअ भरिसां ई हुई। गड़घाट घड़ी घड़ी ॿुधण में पिया आया। तनवीर जी पुटु सरमद, अल्ताफ़ जे पुटु ऐं ॿियनि ॿारनि जो लंघ बि उन ई कमरे मां हो। कॾहिं को क्रिकेट जी बैट खयों थे लंघियो, कॾहिं छॾे थे लंघियो। मां सोफ़े ते वञी वेठुसि, जेको काठ वांगुरु सख़्तु हो। मूंखे चेल जे सूर जो आज़ार काठ जहिड़े सोफ़े ऐं ॾुखे तरीक़े सां वेहण करे ॻाल्हि ॿोल्हि शुरू थियण खां अॻु ई सूर शुरू थी वियो। उन ई ॾींहुं टीवीअ ते भारतीय फिल्म एक्ट्रेस सलमा आगा, जंहिंखे पाकिस्तान वारा ज़ोरीअ पाकिस्तानी कयो वेठा आहिनि, जे ॻाइण जो प्रोग्राम हो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां उहो प्रोग्राम ॾिसां। जंहिं वक़्तु मूं तनवीर सां ॻाल्हि ॿोल्हि शुरू कई, तंहिं वक़्तु भरिसां ड्राइंग रूम मां सलमा आगा जे ॻाइण जो आवाज़ु अचणु लॻो। तंहिं करे मुंहिंजो ध्यानु घड़ीअ घड़ीअ उन ई पासे खॼी थिए वियो। मूं तनवीर खां पहिरियों सुवालु कयो, तनवीर, अव्हीं शाइर आहियो, शहर जी माना छा आहे? तनवीर कुझु लम्हा सोचींदे आम तरह डिक्शनरियुनि में जेका शहर जी माना आहे उहा इहा त शहर शऊर मां निकितल आहे, जंहिंमें अक़ुल ऐं सम्झ जूं ॻाल्हियूं कयल हुजनि। इहा आहे शहर जी लफ़्ज़ी माना। पर शहर आहे नज़म, जेको नसर खां अलॻि आहे, उन खे शहर चइबो। तारिक, अव्हां काफ़ी आज़ादु नज़म लिखिया आहिनि। आज़ादु नज़म ते बि के पाबंदियूं हूंदियूं आहिनि या न? तनवीर, बिल्कुलु हूंदियूं आहिनि। आज़ादु नज़म जी माना छुड़वाग कान्हे। आज़ादु नज़म जा के पंहिंजा उसूल आहिनि, मूं पंहिंजे हिकु मज़मून में बि ॼाणाया आहिनि। आज़ादु नज़म में मौसीक़ियत बि क़ाइमु रखणी आहे, रिदम बि क़ाइमु रखिणो आहे, किथे किथे काफ़ीअ जो इस्तेमालु बि थिए थो, कॾहिं विच में, कॾहिं पछाड़ीअ में। उन ई खां अलावा हिकु पर्सनल रिदम आहे, जेको इनफ़रादी रिदम हूंदो आहे, उहो शाइर पंहिंजे आज़ादु नज़म में आणींदो आहे। ईअं जेके मुरवज रिदम आहिनि, मुरवज बहर वज़न आहिनि, उन्हनि खां हटी करे पंहिंजो इनफ़रादी लहजो, इनफ़रादी तरन्नुम क़ाइमु थो करे। आज़ादीअ जी माना त मुरवज रिदम, मुरवज बहर वज़न खां आज़ादु, ईअं न त मुर्गो रिदम खां ई आज़ादु। तारिक, इमदाद हुसैनीअ जी घणो वक़्तु अॻु सोणी या तख़लीक़ में हिकिड़ो आज़ादु नज़म छपियो हो। आरसीअ जे अॻियां अची मूं विगिला थी, छा इहो आज़ादु नज़म आहे? छा हिन में शाइरियत ऐं मौसीक़ियत ऐं तरन्नुम आहे? तनवीर, इमदाद मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। इमदाद जे कलम मां सिंधीअ जा बहितरीन आज़ादु नज़म निकिता आहिनि, पर जेके सिटूं अव्हां हींअर चयूं, उन्हनि खे मां आज़ादु नज़म न चवंदुसि। मूं पंहिंजे मज़मून में बि लिखियो आहे त कंहिं बि ख़बर, पंफलेट, मुख़्तसर अफ़साने, पोस्टर खे असीं आज़ादु नज़म चऊं त उहो ग़लति आहे। नज़मियत हुअणु ज़रूरी आहे, शाइरियत हुअणु ज़रूरी आहे। तारिक, अॼुकल्ह नवां शाइर जेके आज़ादु नज़म लिखी रहिया आहिनि, छा वाक़ई उहे सही आज़ादु नज़म आहिनि? तनवीर, नवनि शाइरनि खे मां सलाह ॾींदुसि
त अॻु में हू मुतालियो कनि, छो त मग़रिब जे नक़ादनि जो चवणु आहे त आज़ादु नज़म लिखणु सभ खां ॾुखियो कमु आहे। पाबंद लिखणु तमामु सवलो आहे। तंहिं करे नवनि लाइ मुतालियो ज़रूरी आहे कि नवां शाइर जिन खे मूं पढ़ियो आहे तमामु सुठा शाइर आहिनि। तारिक मिसाल तौरु तनवीर। असांजे टहीअ खां पोइ जेके शाइर आया आहिनि उन्हनि में ताज जोयो, अयाज़ गुल, सहर इमदाद, ज़ुल्फ़कार सियाल, हिननि जे शाइरीअ में मूंखे ॾाढा सुठा आज़ादु नज़म ॾिसण में आया आहिनि। बहरहाल सभई आज़ादु नज़म सुठा कोन्हनि। हिकु हंधि त मूं हिकु अजीब आज़ादु नज़म पढ़ियो। फलाणी दवा वठी आयुसि ऐं हुन फ़ाइदो न कयो ऐं हू मरी वियो। कुझु उन सां मिलंदड़ जुलंदड़ तनवीर खिलणु लॻो। हाणे उन खे त आज़ादु नज़म कोन चई सघिबो। तारिक सिंधीअ में आज़ादु नज़म जी शुरूआति कॾहिं थी ऐं कहिड़े शाइर कई? तनवीर डॉक्टर इब्राहिम ख़लील जो किताबु रहनुमाई शाइरी भाङूं टियूं 1947 ईस्वी में निकितो हो। उन में आज़ादु नज़म ते बहस बि कयल हो ऐं आज़ादु नज़म जा कुझु मिसाल बि ॾिनल हुआ जेके ख़लील जा लिखियल हुआ। बहरहाल इहा शुरूआती ॻाल्हि हुई। उन खां पोइ 1948 ईस्वीअ में मरहूम ग़ुलाम मोहम्मद निज़ामीअ जे शेरनि जो मजमूओ छपियो हो, बयाज़ निज़ामी। उन में कुझु आज़ादु नज़म हुआ, पर उन स्पिरिट ऐं नमूने सां जीअं मग़रिब में आज़ादु नज़म लिखिया था वञनि, उहे पहिरीं नारायण श्याम, शेख राज़ ऐं शेख अयाज़ लिखिया। तंहिंखां पोइ कुझु आज़ादु नज़म बशीर मोरियाणीअ लिखिया ऐं पोइ ॿियनि। तारिक हींअर इब्राहिम ख़लील जो नालो वरितो। इब्राहिम ख़लील, सरदार अली शाह ऐं रशीद अहमद लाशारी उहे बि शाइर हुआ। शेख अयाज़, शमशीर हैदरी ऐं न्याज़ हुमायूनी उहे बि शाइर आहियो। हुननि जी शाइरीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? तनवीर जेतिरे क़दुरु मुंहिंजो तालुक़ु आहे, मां इब्तिदाई शाइरीअ में डॉक्टर इब्राहिम ख़लील खां इस्लाह वठंदो हुउसि। मूं हिन खां बाक़ाइदे उरूज़ कोन सिखियो हो, पर बज़्म ख़लील जूं जेके कचहरियूं थींदियूं हुयूं उन्हनि में हर हफ़्ते शरीक थींदो हुउसि। उते उरूज़ ते बहस थींदा हुआ। रशीद अहमद लाशारी मरहूम बि उते ईंदो हो। हिन सां बि मां काफ़ी वेझो हुउसि। सरदार अली शाह मरहूम सां बि उते दोस्ती थी। काफ़ी वक़्तु मूं हिननि सां गुज़ारियो। बहरहाल उन शाइरीअ खे असीं अॼुकल्ह जमियत उल शुरा या शुरा वारी शाइरी सॾींदा आहियूं। अवी कहिड़ो था फ़िक्र पेश करियो, इहो मसइलो हो ई कोन। शाइरीअ में का नवाण आहे या न, इहो मसइलो बि कोन हो। हुन शाइरीअ जो मक़सदु हो त फुटपटीअ ते सिटरूं पूरियूं अचनि, वज़न बहर ते सिटरूं पूरियूं हुजनि, नओं ख़्यालु भले हुजे या न हुजे, सुठो ख़्यालु हुजे या न हुजे, जोति हुजे न हुजे, उन जो ख़्यालु न कयो वेंदो हो। उहे हिकु सिट ॾींदा हुआ। जीअं हाणे बि जमियत उल शुरा जी कॉन्फ्रेंस थी रही आहे। 2 मई 1983 ईस्वीअ ते घोटकीअ में सिटरूं ॾिनियूं अथनि। मिसरा तरह बि उन ते लिखी अचो। इहा त उहा ॻाल्हि थी त जीअं ॿार खे स्कूल में एक्सरसाइज़ करण लाइ ॾिबी आहे त बाबा हीअ अलजबरा जो हिकिड़ो हिसाबु ॾिजे थो, 8-10 ॿिया हिसाब करे अचिजो। हीअ ॻाल्हि बि ईअं आहे त उन ॾिनल सिट ते को 15-20 सिटूं लिखी वियो, ग़ज़ल लिखी वियो त चवंदा हीउ सुठो शाइर आहे। संदन सॼो मोल मक़सदु उहो ई हूंदो आहे। पर पोइ असांजी जेका शाइरी उसरी उन जा अलॻि उसूल हुआ। पोइ असां शाइरीअ में तमामु घणियूं तब्दीलियूं आंदियूं। इहे हाणे सभिनी खे मालूम आहिनि। तारिक रुजत पसंदि शाइरी ऐं तरक़ी पसंदि शाइरी छा खे था चओ? तनवीर कुझु ख़ामोश रही, उहो त साफ़ ज़ाहिर आहे। रुजत पसंदि शाइरी उहा आहे जेका माठे पाणीअ वांगुरु हिकु जाइ ते जुगनि खां बीठी आहे ऐं बीठी रहंदी। ऐं तरक़ी पसंदि शाइरी उहा आहे जेका पंहिंजे दौर सां गॾु हली, पंहिंजे दौर जी ज़रूरत सां गॾु, पंहिंजे दौर जे माहौल सां गॾु बदिल पई थी रहे, तरक़ी कंदी थी रहे। मिसाल तौरु अॼु 1983 ईस्वी आहे, पर 1952 में असां जूं ज़रूरतूं ॿियूं हुयूं। असांजी शाइरी ॿिए क़िस्म जी हुई, अॼु ॿी आहे। तारिक तरक़ी पसंदि शाइरीअ जी ॻाल्हि निकिती आहे त उन ते बि रोशनी विझो त तरक़ी पसंदि अदब ऐं जिदत पसंदि अदब में कहिड़ो फ़र्क़ु आहे? तनवीर तरक़ी पसंदि लफ़्ज़ दर हक़ीक़त जहिड़े लिहाज़ खां असांजे हिन नंढे खण में इस्तेमालु थियो, उहो लफ़्ज़ तरक़ी पसंदि तहरीक जे करे पियो।
उन तहरीक में डॉक्टर इक़बाल, जोश मली आबादी, फैज़ अहमद फैज़, मंटो ऐं ॿिया केतिरा ई अदीब हुआ। गॾियल हिंदुस्तान जा उन्हनि उन ई मैनिफेस्टो ते सही कई ऐं उहा हिकु ख़ासि सियासी ऐं अदबी नज़रिए जे पोइलगनि जी जमायत हुई, जंहिंमां पोइ मंटो खे बि ख़ारिज करे छॾियाऊं, फैज़ अहमद फैज़ खे बि ख़ारिज कयाऊं। हिननि मीराजीअ खे बि तरक़ी पसंदि शाइर न सॾियो। जिदत पसंदि शाइरी उहा आहे जेका जिदत पसंदि त हुजे पर कंहिं ख़ासि अदबी नज़रिए या समाजी नज़रिए सां वास्तो रखंदड़ न हुजे। तारिक ऐं वॾो शाइर कंहिंखे था सम्झो? अव्हांजी नज़र में वॾे शाइर में कहिड़ियूं ख़ूबियूं हुअणु घुरिजनि? तनवीर कुझु घणियूं ख़ामोश रही सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त हिन जो पंहिंजे चौगिर्द माहौल ते पूरो कब्ज़ो हुजे ऐं ॿी ॻाल्हि त हू पंहिंजे माहौल जे ज़रे ज़रे खां बाख़बर हुजे ऐं हिन जे दिलि में अहसासु एतिरो शार्प हुजे जो हू उन खे पूरी तरह महसूसु करे सघे। टी ॻाल्हि उहा त हिन जी ॿोलीअ ते एतिरी त कुदरत हुजे, एतिरी वसी हुजे जो हू पंहिंजे जज़्बनि जो इज़हार खुलीअ तरह बयानु करे सघे ऐं उन्हनि खे जज़्बनि जो रूप ॾेई सघे। उहे टई ॻाल्हियूं जॾहिं हिकु माण्हूअ में मिलनि थियूं तॾहिं हिन खे वॾो शाइर चई सघिजे थो। तनवीर जे पुट जे अचण करे ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो ओचितो टुटी वियो। तनवीर खेसि चांहि आणण लाइ चयो। जॾहिं हू वियो त वरी सिलसिलो अॻियां वधियो। तारिक अव्हांजी नज़र में सिंध में हिन वक़्तु कहिड़ा वॾा शाइर आहिनि? तनवीर कुझु देरि सोचींदे हिन वक़्तु शेख अयाज़ आहे, शमशीर हैदरी आहे, नियाज़ हुमायूनी आहे। तारिक ऐं भारत में? तनवीर यकदमि चयाई नारायण श्याम तमामु वॾो शाइर आहे, हरी दिलगीर आहे, गोवर्धन भारती आहे। एतिरे में तनवीर जो पुटु चांहि खणी आयो ऐं उन सां गॾु तनवीर सां का ॻाल्हि बि कयाई, तंहिं करे असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो हिकु दफ़ो वरी टुटी पियो। मूं टेप रिकार्ड जो बटण ऑफ करे छॾियो ऐं जॾहिं तनवीर जो पुटु सरमद वियो त बटण वरी ऑन कयमि। तनवीर टुटल सिलसिलो वरी जोड़ियो, मोहन कल्पना आहे। तारिक संदसि ॻाल्हि अध में कटींदे, मोहन कल्पना बेसिकली शाइर त कोन्हे। तनवीर बेसिकल त शाइर कोन्हे पर हिन जेके थोरा नज़म लिखिया आहिनि। एतिरे में सरमद वरी अचे तनवीर खां कुझु पुछो ऐं असांजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो हिकु दफ़ो वरी टुटी पियो। मूं चाहियो थिए त तनवीर खे चवां त ॻाल्हियुनि जे विच में को न अचे त बहितर, पर तनवीर पंहिंजी अधूरी ॻाल्हि शुरू करे छॾी ऐं मां खेसि चई न सघियुसि। तंहिंखां पोइ अर्जन हासिद आहे, मोती प्रकाश आहे। तारिक अव्हांजी नज़र में सिंध में ग़ज़ल जो कहिड़ो सुठो शाइर आहे? तनवीर कुझु सोचे चांहि जो ढुक भरियाई ऐं पोइ पुछियाई हिन वक़्तु? तारिक हा। तनवीर हिन वक़्तु हम असरनि में मूंखे शमशीर हैदरी ऐं इमदाद सुठा लॻनि था ग़ज़ल में। बाक़ी हिननि खां अॻु पुराणनि शाइरनि में अब्दुल हुसैन सांगी ऐं कुझु देरि सोचे मुराद अली काज़िम इहे ग़ज़ल जा बहितरीनु शाइर हुआ। भारत में नारायण श्याम ग़ज़ल जो बहितरीनु शाइर आहे। तारिक ज़ुल्फ़कार राशिदी ऐं अली मोहम्मद मजरूअ जे ग़ज़लनि बाबति तव्हां कहिड़ी राय था रखो? तनवीर अली मोहम्मद मजरूअ जे ग़ज़ल में तग़ज़ुल जूं सभई ख़ूबियूं आहिनि जेके ग़ज़ल जी शाइरीअ में हुअणु घुरिजनि, पर हिकिड़ी ॻाल्हि त हिन तमामु थोरो लिखियो आहे। ॿी ॻाल्हि त संदसि शहरनि जो को मजमूओ न छपियो आहे। टी ॻाल्हि त हिन वटि नवाण घटि आहे। बाक़ी तग़ज़ुल तमामु घणो आहे ऐं ज़ुल्फ़कार राशिदीअ वटि हिन जी ग़ज़ल बाबति मां तमामु फ्रेंक थी थो ॻाल्हायां। पक अथमि त ज़ुल्फ़कार दिलि में न कंदो। ज़ुल्फ़कार ग़ज़ल में या हिन जी सॼी शाइरीअ में हू ॿोलीअ जे ख़ालिस हुजण जो एतिरो त घणो ख़्यालु थो रखे जो उन ते ॿियूं शयूं क़ुर्बान कयो छॾे। हिन जो ध्यानु महज़ ॿोलीअ जे प्योरिटीअ ते महदूद रहे थो वञे। उन जे करे हिन जा ग़ज़ल ॿोलीअ जे लिहाज़ खां त बहितरीनु आहिनि, बाक़ी तग़ज़ुल जूं जेके ख़ूबियूं आहिनि उहे ओवरशेडो थियो वञनि। तारिक अव्हां कहिड़े शाइर खे वाईअ जे लिहाज़ खां हिंद ऐं सिंध में सुठो था सम्झो? तनवीर वाईअ में हिंद में नारायण श्याम ऐं सिंध में शेख अयाज़ सुठियूं वायूं लिखियूं आहिनि। उन खां पोइ शमशीर हैदरी जेतोणीकि हिन हिकु ॿ वायूं चयूं आहिनि। बाक़ी जेके नवां शाइर आहिनि उन्हनि में ताज जोयो, ख़ाकी जोयो ऐं यूसुफ शाहीन। ख़ासि करे मूंखे ख़ाकी जोए जी वाई ॾाढी इम्प्रेस कयो।
मूंखे ईअं लॻो त हीउ क्लासिकल वाईअ जे हदुनि खे छेड़े पियो। तारिक: यूसुफ शाहीन जी शाइरी मुतलिक़ अव्हांजो कहिड़ो रायो आहे? हिन जी शाइरी किथे बि छपी कोन, ओचितो संदसि शहरनि जो मजमूओ अची वियो। संदसि शहरनि जे मजमूए ते अव्हांजो पेश लफ़्ज़ लिखियलु आहे। शमशीर में ॾाढो साराहियो आहे। उहो मुमकिन आहे त हिकिड़ो शाइर किथे बि न छपिजे ऐं एॾी सुठी शाइरी करे बक़ौल ग़ुलाम नबी मुग़ल जे त या शाह अब्दुल लतीफ़ हिन खे लिखी ॾिनो आहे या हिन शाह अब्दुल लतीफ़ खे लिखी ॾिनो आहे। तनवीर खिलंदे: ईअं थींदो आहे। अदब में कॾहिं कॾहिं मौजज़ा थींदा आहिनि। मिसाल तौरु राम्बो जेको फ्रेंच शाइर हो, हिन सॼी उमिरि शादी कोन कई, ओचितो शाइरी कयई ऐं उहा बि कुझु साल वरी शाइरी न कयई। पर हिन जे शहरनि जो मजमूओ लेज़ालेमिशन अॼु बि फ्रेंच अदब जो वॾो फ़ख्रु लाइक़ु सरमायो आहे ऐं हर फ्रेंच खे उन ते फ़ख्रु आहे। हालांकि हिन शाइरी रुगो 2-3 साल कई, न मुंड में कयई न पछाड़ीअ में। इहा ॻाल्हि हक़ीक़त खां बईद कोन्हे त को माण्हू ओचितो ई ओचितो शाइर बणिजी वञे। तारिक: यूसुफ शाहीन जे बैतनि जे बारे अव्हांजो ख़्यालु छा आहे? तनवीर कुझु देरि सोचे: यूसुफ वटि पंहिंजे दौर जो शऊर आहे ऐं बैतनि जी सिन्फ़ में हिन पंहिंजे दौर जे शऊर खे समाइण जी कोशिशि कई आहे ऐं कामयाबु कोशिशि कई अथई। किथे किथे तमामु थोरनि बैतनि में उहो रिदम क़ाइमु न रखी सघियो आहे। तारिक: अव्हां फ्रेंच ज़ुबान पढ़ी आहे, सिखी आहे, छा कंहिं ख़ासि सबब करे? तनवीर: मुंहिंजी लाइब्रेरीअ में हिकिड़ो किताबु 1958 ईस्वीअ में मूं ख़रीद कयो हो। कॾहिं अव्हांखे ॾेखारींदुसि। एंथोलॉजी ऑफ फ्रेंच पोइट्री। उन में हिकु पासे फ्रेंच ज़ुबान में शाइरी छपियलु आहे, ॿिए पासे अंग्रेज़ी तर्जुमो आहे। जॾहिं मूं उहे तर्जुमा पढ़िया त उन्हनि मूंखे पाण ॾांहुं मुतवजो कयो। तॾहिं खां मुंहिंजो उहो ख़्वाबु हो त मां फ्रेंच ज़ुबान सिखां। मूं जॾहिं शुरूअ में मुतालियो शुरू कयो हो, ॾिठुमि त शार्ट स्टोरी फ्रांस मां शुरू थी, बाल्ज़ाक ऐं मोपासा आज़ाद नज़म फ्रांस खां शुरू थियो, तजरीदी आर्ट फ्रांस खां शुरू थियो, ड्रामो फ्रांस खां शुरू थियो। पहिरीं त ग्रीक यूनान में शुरू थियो, पर जदीद ड्रामो फ्रांस खां शुरू थियो। बहितरीनु परफ्यूम फ्रेंच, बहितरीनु फैशन फ्रेंच। ईअं थो लॻे त सॼो यूरोप ऐं सॼी अमेरिका फ्रांस जे कल्चरल कॉलोनी आहे, यानी सकाफ़ती नवाबादी। उन ई करे मूं सोचियो त जेकॾहिं जदीद ज़हन खे सम्झणो आहे त जेसीं ताईं फ्रेंच ज़ुबान न सम्झबी उन्हनि खे सम्झी न सघिबो ऐं इहा ख़बर ई न पवंदी कीअं उन ई ॿोली सॼे यूरोप ते असरु कयो। ख़ुदि T.S. एलिट पिणु फ्रेंच शाइर सेंट जॉन पर्स जी अभ्यास जो तर्जुमो कयो। हिन केतिरनि फ्रेंच शाइरनि खां तासुरु वरितो आहे। मूंखे हिकिड़ो तमामु सोनहरी मौक़ो मिलियो। ख़ैरपुर में मुंहिंजा 2 दोस्त हुआ, डिच जोड़ो हो, मिकी ऐं केस। उहे मुंहिंजा तमामु सुठा दोस्त हुआ। उहे फ्रेंच ॼाणंदा हुआ। मूं हिननि सां ॻाल्हि कई त मां फ्रेंच सिखणु थो घुरां। उहे कराची विया ऐं मुंहिंजे लाइ कराचीअ मां फ्रेंच किताब वठी आया। उहे हफ़्ते में 2 ॾींहं मूं वटि फ्रेंच पढ़ाईंदा हुआ। हिननि 2 साल मूंखे फ्रेंच पाढ़ी। हाणे हू हलिया विया आहिनि। डिक्शनरीअ जे मदद सां हींअर मां फ्रेंच शाइरी फ्रेंच ज़ुबान में पढ़ी थो वठां। थोरी घणी डिक्शनरी रेफर करणी पवे थी, ॿिया किताब ऐं नाविल बि पढ़ियो वञा। तारिक: कहिड़े फ्रेंच शाइर जी शाइरी अव्हांखे वणी आहे या हिन जी शाइरीअ खां मुतासिर थिया आहियो? तनवीर: वण जी ॻाल्हि करियो, बाक़ी मुतासिर थियो आहियां उन ई जो फ़ैसिलो त ॿियो को कंदो, मां कीअं थो करे सघां। उन्हनि में सेंट जॉन पर्स आहे, जंहिंजो हिकिड़ो नज़म मूं शहर में बि तर्जुमो कयो हो, जंहिंखे 1960 ईस्वीअ में नोबेल प्राइज़ मिलियो हो। सी मार्क्स हिन जी शाइरीअ जो मजमूओ आहे। सॼो नज़म समुंड ते आहे। हिन समुंड खे सिंबल करे इस्तेमालु कयो आहे। तंहिंखां पोइ पाल वर्लियन आहे, जंहिंखे फ्रेंच ज़ुबान जो पोवोलियन चवनि। हिन जा नंढा नंढा नज़म आहिनि पर ॾाढा रिधम आहिनि। मां कोशिश में आहियां त उन्हनि जो बि तर्जुमो करियां ऐं हाणे मां उन ई लाइक़ु आहियां जो सिधो संओं फ्रेंच मां तर्जुमो करे सघां थो। टियों मशहूरु शाइर आहे चार्ल्स बोडलेयर, जंहिं पहिरीं नसरी नज़म लिखिया। पटी पोएम ऑफ फ्लोरेंस, उहो मूं वटि फ्रेंच ज़ुबान में आहिनि।
जेके मां पढ़ंदो रहंदो आहियां। उन खां पोइ जदीद शाइर आहिनि सेरवाइल, जेकब, डेंसास, उन्हनि जो मूं मुतालियो कयो आहे। दरअसल फ्रेंच शाइरीअ में मुंहिंजो मुतालियो 1950 ताईं आहे। उन खां पोइ जी शाइरी मूंखे हथु न आई आहे, तंहिं करे उन जे बारे मां चई नथो सघां। तारीख़ मूं जी लाइब्रेरी ॾिठी आहे ऐं अव्हां जा किताब बि ॾिठा अथमि। अव्हां वटि इंग्लिश पोइट्री, जापानी पोइट्री, चाइनीज़ पोइट्री जा किताब आहिनि। अव्हां जे ख़्याल में कहिड़ियुनि ज़ुबानुनि में सुठी शाइरी कयल आहे ऐं कहिड़ा सुठा शाइर आहिनि? तनवीर फ्रेंच खां पोइ मूंखे चीनी ऐं जापानी शाइरी वधीक अट्रैक्ट कयो आहे। कुझु देरि ख़ामोश रही, बाक़ी फ़ारसीअ जा जेके क्लासिकी शाइर आहिनि हिननि जो जवाबु कोन्हे। ख़याम आहे, उर्फ़ी आहे, नज़ीरी आहे, सरमद आहे, हाफ़िज़ आहे, इहे बहितरीनु शाइर आहिनि। तारीख़ अव्हां जे नज़र में कहिड़ा सिंधी शाइर आहिनि जंहिंजे शाइरीअ खे क्लासिकी शाइरी चइजे या वॾो शाइर चइजे? तनवीर सिंधी जो पहिरियों वॾो शाइर काज़ी कादन आहे। तंहिंखां पोइ शाह इनायत, शाह करीम ऐं शाह लतीफ़ अचनि था। शाह लतीफ़ खां पोइ विच में वॾो गेप आहे। मुमकिन आहे त उन इहे गेप वारा शाइर गुम थी विया हुजनि या नथा लभजनि। पोइ सचल सरमस्त आहे। सचल जे दौर खां पोइ बेदल, हमल, नानक यूसुफ ऐं सिंधी क्लासिकी शाइर आहिनि जिन खे लैंडमार्क्स चई सघिजे थो। तारीख़ अव्हां सामीअ जो नालो न वरितो? तनवीर खिलंदे आदत आहे न मुस्लमाननि जी। तारीख़ अक्सर टिनि शाइरनि जो नालो गॾु वरितो वेंदो आहे, शाह, सचल, सामी। शाह जा मेला थियनि था, सचल जा मेला थियनि था। हींअर सचल सेमिनार बि थियो हो, तव्हां बि उन्हनि में बाक़ाइदे हिसो वठंदा आहियो, पर सामीअ खे हमेशह नज़रअंदाज़ कयो वियो आहे। तव्हां ख़ुदि बि शाइर आहियो, मज़मून निगार आहियो। तव्हां बि तनवीर ॻाल्हि कटींदे मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश रही आहे त सामीअ ते को सेमिनार करायो वञे, हिन जो ॾींहुं मल्हायो वञे, या ॿियो न त सामीअ ते रिसालनि में तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी मज़मून ॾिना वञनि। सामी तमामु वॾो शाइर हो। हिन जा के शहर त एतिरा ऊना आहिनि जो ईअं थो लॻे त सिंधीअ जे वॾे में वॾे शाइर शाह अब्दुल लतीफ़ सां गॾु बीठो आहे। तारीख़ अव्हां जे चवण जो मक़सदु आहे त सिंध जो सभ खां वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ आहे? तनवीर हा, शाह अब्दुल लतीफ़ आहे। तारीख़ शाह जे ज़िक्र ते मूंखे हिकु ॻाल्हि यादि आई आहे। शाह जो रिसालो जेको अलामा आई काज़ी मुरतब कयो आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड छपरायो आहे, उन मां अलामा साहब सुर केॾारो कढी छॾियो आहे। मुंहिंजी अलामा साहब सां 2 दफ़ा मुलाक़ात थी हुई। मूं हिकु मुलाक़ात में अलामा साहब खां पुछियो हो, तव्हां शाह जे रिसाले में सुर केॾारो कहिड़े ख़्याल सां शामिलु न कयो आहे? अलामा साहब चयो, उन करे जो सुर केॾारो शाह जो कोन्हे। अव्हां जो उन बारे में कहिड़ो ख़्यालु आहे? तनवीर मुंहिंजी अलामा साहब सां न्याज़मंदी हुई, मूंखे बि ईअं फरमायो हुआ, पर मां उन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां। ॾाढ़ी रत रत्यास ॾंद त ॾाढ़ूं गुल जियां, उहो शेर शाह खां सवाइ को ॿियो शाइर चई नथो सघे। सुर केॾारे में केतिरा अहिड़ा शेर आहिनि जेके या त शाह जा आहिनि या को अहिड़ो हमसर बुलंद शाइर हुजे जंहिं लाइ चइजे त सिंध में थी गुज़रियो आहे। उहे शेर हिन जा हुजनि, बाक़ी का बि साबिती नथी मिले त उहे शेर केॾारो शाह जा न आहिनि। महज़ हिकिड़े तअसुब जे करे बैतनि खे कढी छॾणु, भरिसां रेल जे लंघण करे जुमिले जो आख़िरी हिसो सम्झ में न आयो। तारीख़ अव्हां जे ख़्याल में अलामा साहब सुर केॾारो छो कढियो? तनवीर जेतिरे क़दुरु मुंहिंजो अलामा साहब सां मुलाक़ातूं थियूं हुयूं, मूं ॾिठो हो त अलामा साहब तअसुब खां घणो मथे हो। चयो थो वञे त डॉक्टर दाऊद पोटे जी उन इहा ॻाल्हि तां इख़्तिलाफ़ थियो हो। डॉक्टर दाऊद पोटे घरबख़्शाणीअ खे चयो हो सुर केॾारो शामिलु न करे। सिंध में 2 गिरोह हुआ, जन मां हिकिड़ो गिरोह सुर केॾारो खे शाह जो चवंदो हो ऐं ॿियो उन जे ख़िलाफ़ हो। थी सघे थो त अलामा साहब ते ॿिए गिरोह जो असरु पइजी वियो हुजे ऐं हू ज़हनी तरह तस्लीम करे वेठो हुजे त केॾारो शाह जो न आहे। तारीख़ अव्हां खे सिंधीअ जो कहिड़ो शाइर वधीक वणे थो? तनवीर शाह लतीफ़। तारीख़ ॿियनि ॿोलियुनि मां? तनवीर टैगोर, राबिंद्र नाथ टैगोर। तारीख़ शाह लतीफ़ जी शाइरी अव्हां खे वणे थी, उन जा सबब? तनवीर कुझु देरि सोचे, शाह लतीफ़ जे शाइरीअ ते मूं सॼो किताबु लिखियो आहे।
तारिक केतिरनि माण्हुनि उहो किताबु न पढ़ियो हूंदो, अवी मुख़्तसिर तौर ते ॿुधायो। तनवीर पहिरीं ॻाल्हि इहा त शाह लतीफ़ शाइरीअ खे अवामी बणायो। अवामी मां मक़सदु आहे अवामी ॿोली, अवाम जा जज़्बा, अवाम जो माहौल, अवाम जा मसइला। नंबर ॿियो त शाह लतीफ़ शाइरीअ खे अवामी बणाइण जे बावजूदि बि शाइरीअ खे जेका अज़मत आहे उन ते पूरी तरह क़ाइमु आहे। हिन जी शाइरीअ में रिधम, मौसीक़ियत, अक्सियत, रमसियत, ओञाण सभु मिलंदा। शाइर जे शाइरीअ में वहदत जो तसवुर, हिते वहदत मां मुंहिंजी मुराद आहे यूनिटी ऑफ यूनिवर्स। उसूली वहदत जो तसवुरु क़ाइमु रखणु ऐं उन्हीअ खां सवाइ हिन खे अहिड़ो सवलो बनाइण जो हिकु आम माण्हूअ जी ज़ुबान ते बि शहर अचे। इहो शाह साहिब जो वॾो कारनामो आहे। इहा ॻाल्हि तमामु घटि शाइरनि में मिलंदी। इक़बाल तमामु वॾो शाइर आहे, ग़ालिब तमामु वॾो शाइर आहे, पर कॉलेज जा प्रोफेसर, MA जा शागिर्द या उन्हीअ लेवल जा माण्हू ई हिननि जी शाइरीअ खे सम्झी सघंदा। बाक़ी मज़दूर, हारी, टांगे वारो हिननि जो शेर सम्झी न सघंदो। पर शाह लतीफ़ कमाल इहो कयो आहे त हिकु आम माण्हूअ खां वठी हिकु वॾी में वॾे स्कॉलर ताईं ॿई जॾहिं शाह जो शेर पढ़नि था त साॻी तरह सम्झनि था। तारिक शाह जे शेरनि मां अव्हांखे कहिड़ो शेर सभ खां वधीक वणे थो? छा को अहिड़ो शेर आहे जंहिंखे अवी कॾहिं कॾहिं झुंगारींदा हुजो? तनवीर मां शाह जो रिसालो कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहियां। शाह जा अहिड़ा शेर घणा ई आहिनि जेके मूंखे वणंदा आहिनि, पर जॾहिं मूं हिकिड़ो शेर पढ़ियो, बल्कि जॾहिं मां हिन शेर ते पहुतुसि त मूं रिसालो बंदि करे छॾियो ऐं अखियूं बि बंदि करे छॾियमि। उहो शेर आहे त न को संधो सूरजो, न को संधो सिक। उते शाह इंफिनिटीअ जो तसवुरु ॾिनो आहे ऐं इंफिनिटी हिकु मैथमेटिकल फाइनामिना आहे जेका शाइरीअ खां तमामु परे आहे। पर जॾहिं शाइर सोचे थो, संदसि ज़हन में अचे त का हद नाहे, त उते चवे थो त न को संधो सूरजो, न को संधो सिक, अदद नाहे इश्क पुॼाणी पवे। तारिक टैगोर जे शाइरीअ में अव्हांखे कहिड़ियूं ख़ूबियूं नज़र आयूं? तनवीर 20 सदीअ जे ख़लिफ़शार वारे दौर में हिन माण्हूअ मुहबत, सुकून, अमन, प्यार, निवड़त, निहटाई, मेटाज खे पंहिंजे शाइरीअ जो मौज़ू बणायो। ईअं खणी चइजे त हिन वटि बरे सग़ीर जी सॼी शाइरीअ जे मुताले जो निचोड़ आहे। मीराबाई, कबीर, तुलसीदास जी शाइरी ऐं जेके भक्ति तहरीकूं आयूं या तंहिंखां पोइ इस्लामी तालीम उन्हीअ में जेको तसव्वुफ़ जो अंसर आहे, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं ख़ुशि रंग मेलाप मूंखे टैगोर जे शाइरीअ में नज़र आयो। तारिक अव्हां शेर जी कहिड़ी सिन्फ़ ते घणी दफ़ा आज़माई कई आहे? अव्हां जे ख़्याल में नज़म वधीक सुठा लिखिया अथव या ग़ज़ल, या तनवीर ॻाल्हि कटींदे उहो त को ॿियो ॿुधाए सघंदो। तारिक जेकॾहिं अव्हां जे शाइरीअ लाइ अव्हांखे ई जज मुक़ररु कजे त? तनवीर मुंहिंजे शाइरी जा दौर गुज़रिया आहिनि। कंहिं दौर में ग़ज़ल चवणु पसंदि कंदो हुउसि ऐं ग़ज़ल ई लिखंदो हुउसि। मुंहिंजे शाइरीअ जो पहिरियों दौरु उहो हो। ॿिए दौर में गीत, दोहा ऐं बैत वधीक लिखियमि। हाणे मां सम्झां थो नज़म ऐं आज़ादु नज़म वधीक लिखां थो। बाक़ी छा थो लिखां उहो त को नक़ाद ॿुधाए सघंदो। मुंहिंजे ज़हन में जेको अचे थो उहो लिखां थो। तारिक अव्हांखे पंहिंजे शेरनि मां कहिड़ो शेर वधीक वणे थो? तनवीर अञा ताईं उहो शेर वणंदो अथमि, हर को माण्हू मोतीअ दाणो। तारिक अवी शाइर बि आहियो ऐं डॉक्टर बि, पर जेकॾहिं अवी शाइर ऐं डॉक्टर न थी सघो आहे त छा थियणु पसंदि करियो आहे? टी बि का शइ आहे जंहिंमें अव्हांजी दिलचस्पी हुई या आहे? तनवीर थोरो अरसो मुसवरीअ में मुंहिंजी दिलचस्पी हुई, शायदि मुसविर थियां हा। मौसीक़ीअ सां काफ़ी लॻाव अथमि। मुसवरी या मौसीक़ी बहरहाल कंहिं फ़न लतीफ़ सां आहियां, उन ई पेचरे जो पांधीअड़ो छा हुजां हा, खिलंदे चई नथो सघिजे। तारिक कहाणी ऐं शेर जो स्टाइल त बदिलियो आहे, पर हाणे छपचण जो स्टाइल बि बदिलिजी वियो आहे। आरसी जो पहिरियों शुमारो अव्हांजे आॾो आहे। मज़मूननि या कहाणियुनि में का पैरा कान्हे, बल्कि बिल्कुलु सिध में छपियल आहिनि। शेर बि साॼे पासे वारे सिफ़े ते साॼे पासे सिधाईअ में आहिनि ऐं खाॿे वारे सिफ़े ते खाॿे पासे सिधाईअ में छपियल आहिनि।
अहिड़ीअ तरह छपाईअ करे उरूज़ी शाइरी बि किथे शुरूअ में ऐं किथे पछाड़ीअ में सिधी कान्हे। उहो तरीक़ो ग़लति त कोन्हे तनवीर। मूंखे त उन में बुराई नज़र नथी अचे। मग़रबी मुल्कनि में जेके जदीद किताब छपजनि था उन्हनि में अहिड़ा तजुर्बा कया था वञनि। तारीख़ कनि लेखकनि जो ख़्यालु आहे त उरूज़ी शाइरी सिधी छपिजे, न त तनवीर ॻाल्हि कटींदे उहो त मूं अॻियां चयो आहे त पोइ फुटपटीअ सां माप करे रखिजे। उहो पहिरीं ज़माने में चवंदा हुआ त सिटूं हिकु जहिड़ियूं रखिजनि, पर हाणे त उन जी ज़रूरत कान्हे। तारीख़ अवां कुझु कहाणियूं लिखियूं आहिनि तनवीर ॻाल्हि कटींदे हिकिड़ी। तारीख़ ॿ टे नंढड़ियूं बि तनवीर हा। तारीख़ अवां जी लोई सिंधीअ जी बहितरीन कहाणीअ जो दर्जो रखे थी। इहा उर्दूअ में बि तर्जुमो थी चुकी आहे। अवां वधीक कहाणियूं छो कोन लिखियूं तनवीर। ईअं चइजे त शाइरीअ ॾांहुं वधीक माइल थियुसि त कहाणियुनि तां दिलि खजी वई। बाक़ी को ख़ासि सबबु नथो ॾेई सघां त मूं छो न लिखियो। कुझु वक़्तु अॻु हिकु नाविल बि लिखणु शुरू कयो हो, पर नाविल हिकु वॾी ख़फ़े जो कमु आहे। सुस्तीअ जे करे अध में ख़तमु करे छॾियुमि। जेकॾहिं वरी कहाणियूं लिखां त हाणे सिरे खां सिखणो पवंदो, पोइ शायदि लिखी वञा। तारीख़ काफ़ी वक़्त खां असां वटि अहिड़ियूं कहाणियूं लिखजी रहियूं आहिनि जिन खे जदीद कहाणी चयो पियो वञे। उन्हनि में ॿोलीअ जो इस्तेमालु ग़लति हूंदो आहे। सिंधी ज़ुबान में फ़इल हमेशह पुठियां कमु ईंदो आहे। हाणे हिंदी ज़ुबान वारो तरीक़ो अख़्तियार कयो वियो आहे, यानी फ़इल अॻियां विच में पछाड़ीअ में किथे बि कमु आणिजे पियो। छा उहो तरीक़ो सिंधी ॿोलीअ लाइ हानिकार कोन्हे तनवीर। ॻाल्हि सॼी इहा आहे त केरु लिखे थो ऐं कीअं लिखे थो, उहे सभई ॻाल्हियूं असां वटि नयूं थियूं अचनि। उन्हनि जा ॿ क़िस्म आहिनि। मिसाल तौरु जीअं ग़ज़ल आहे, सिंधीअ में ग़ज़ल असांजी शइ कान्हे, फारसी आहे, पर उन्हनि में हिकिड़ा ग़ज़ल फैज़ बख्शापुरीअ जा ॾिसण में ईंदा, ॿिया मुराद अली काज़िम ऐं अब्दुल हुसैन सांगीअ जा बि ॾिसण में ईंदा। जेको माण्हू ग़ज़ल लिखे थो, ॾिसणो इहो आहे त हिन जो केतिरो मुतालियो आहे, पंहिंजी ॿोलीअ ते केतिरी कुदरत अथसि जो उन खे पंहिंजो पाण में ज़म करे ऐं हिन जो तजुर्बो कामयाबु वञे। साॻीअ तरह आज़ादु नज़म आहे। आज़ादु नज़म लाइ अवां बि जीअं चयो, मूं बि अव्हां खे ॿुधायो त के अहिड़ा आहिनि जेके आज़ादु लिखनि था, पर उन्हनि जो मुतालियो कोन्हे। उन्हनि खे आज़ादु नज़म जी टेक्निक जी ॼाण कान्हे। उन जे करे उहे जेके आज़ादु नज़म लिखनि था उहे या त अख़बारी ख़बर वांगुरु लिखनि था या इश्तिहारी पंफलेट वांगुरु लिखनि था। हिननि जा आज़ादु नज़म पोस्टर था लॻनि। पर जन शाइरनि जो वाक़ई मुतालियो आहे, शाइरीअ ते ॿोलीअ ते कुदरत अथनि, उहे कामयाबु नज़म लिखनि था। त कहाणी बि ईअं आहे। सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ सोरेलिज़म जी शुरूआति थी। अल्बर्ट काम्यो, सार्तर या फ्राइड जे नज़रियनि खां पोइ जेकी तहरीकूं अदब में शुरू थियूं, दादिज़म थी, सर रियलिज़म थी, उन्हनि जो लेखकनि गहरो मुतालियो कयो, उन ई लेवल ते पहुता। उन्हनि जेको लिखियो त उहा वाक़ई सुठी शइ हुई, पर जेको माण्हू बिना मुताले जे रुगो लिखियल शइ खे ॾिसी उन ई स्टाइल खे कापी करण जी कोशिशि कंदो, उहो सही त न लिखी सघंदो। उन ई में हार्म कोन्हे। गहरो मुतालियो करे उन ई लेवल ते पहुचे, पोइ तजुर्बो कजे, न त उहा अहल थींदी जीअं जमियतुल शुरा वारे दौर में ग़ज़ल जी अहल थी। जीअं हाइको आहिनि, मूं हाइको ते मज़मून लिखियो आहे, मूं पाण बि हाइको लिखिया आहिनि। मां सम्झां थो त सिंधीअ में हाइको जी शुरूआति ई मूं कई। तारीख़ नारायण श्याम न तनवीर हिन पोइ लिखिया 1959 में। जमाल रंद सांगड़ मां को रिसालो कढियो। हिन में मूं पहिरियों दफ़ो हाइको लिखिया। हाइको न चइजे, छाकाणि त उहे हाइको न बल्कि ट्रिसट्रा हुआ। तंहिंखां पोइ जॾहिं मूं हाइको जो मुतालियो कयो त मूं हाइको लिखिया ई कोन, छाकाणि त मूंखे ख़बर आहे त हाइको छा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में नारायण श्याम खां सवाइ को बि अहिड़ो शाइर कोन्हे जंहिं हिन सिन्फ़ जे रूह खे सम्झो आहे। तंहिं करे नारायण श्याम हाइको लिखे थो त उहे वणनि था, पर ही जेको ट्रिसट्रा लिखनि था पिया, त मां गहरो वेठो होसि, कांव उॾामी आयो, पोइ हीअं थियो।
त उहे हाईको त कोन्हनि। साॻीअ तरह जदीद कहाणीअ में या जंहिंखे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस था चओ, लिखण वारे ते मुनसिर आहे। जेकॾहिं लिखण वारो मेच्योर आहे ऐं हिन जो सुठो मुतालियो थियल आहे त उहो सुठो लिखंदो। सार्तर वर्ड्स लिखिया आहिनि। मूं इहो किताबु कई दफ़ा शुरू कयो, पर शुरू करे वरी छॾे थो ॾियां। पर मां कुझु न कुझु उन ई ॻाल्हि ते पहुतो आहियां त सार्तर कहिड़ी लेवल ते पहुची पोइ उहो किताबु लिखियो। मूं उर्दूअ जे 2 अज़ीम तरीन कहाणीकार ख़ातूननि जूं ऑटोबायोग्राफियूं पढ़ियूं आहिनि। तारिक कंहिंजो तनवीर उर्दू वारनि जा नाला खणिबा त असांजा माण्हू विड़ी पवंदा। कुरतुलैन हैदर ऐं अमृता प्रीतम। तारिक अमृता त पंजाबी ज़ुबान जी लेखिका आहे। तनवीर हा पंजाबी। हिननि बि साॻिए नमूने में लिखण जी कोशिशि कई आहे, पर सार्तर जो लिखणु पंहिंजो आहे ऐं हिननि जो पंहिंजो। सो कंहिंजे बि स्टाइल खे रुॻो एडॉप्ट करण सां, कंहिं बि वॾे अदीब जे असलूब खे इख़्तियार करण सां माण्हू वॾो अदीब नथो थी सघे। महानता उन ई में आहे त माण्हू पंहिंजो ज़ाती असलूब अख़्तियार करे, या जेकॾहिं कंहिंजो असलूब अख़्तियार करे थो त उहो उन ई खां बहितर हुजे। तारिक स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस लाइ असांजा अॼुकल्ह जा कुझु लेखक चवनि था त जीअं असांजे ज़हन में ख़्याल ईंदा आहिनि असीं ईअं जो ईअं लिखूं था। पर केतिरनि डॉक्टरनि जो चवणु आहे त इंसानी ज़हन में ख़्याल एतिरी तेज़ीअ सां ईंदा आहिनि जो तनी ॻाल्हि कटींदे जो उहे लिखी नथा सघजनि। तारिक हा उन जे बारे में अव्हांजो रायो छा आहे? तनवीर उहे सभु तहरीकूं हिकु ख़ासि दौर जूं पैदावार हुयूं। यूरोप में उहे तहरीकूं फर्स्ट वर्ल्ड वार खां पोइ शुरू थियूं। पहिरीं जंग अज़ीम में जेके वाक़िया थिया, यानी खूनरेज़ी, पटियल माण्हू, ऐं जंग खां पोइ जेके वाक़िया थिया, इख़लाक़ किरी पिया, उन अदीबनि ऐं सोचींदड़नि खे ज़हनी झटको ॾिनो। तॾहिं हिननि बग़ावत कई, ऐं उहा बग़ावत हुई मुरवज ज़माने में जेके सिन्फ़ूं हुयूं, स्टाइल यानी जेके असलूब हुआ उन्हनि खां। तंहिंसां गॾु फ्राइड जेका सब कॉन्शियस जी थ्योरी ॾिनी, शइर, लाशऊर, ईगो, सुपर ईगो वग़ैरह, हिन सदीअ में 3 माण्हुनि दुनिया खे लोॾे विधो। दुनिया जो जेको सॼो फ़िक्र आहे, क़दीम हिंदुस्तानी ऐं क़दीम यूनानी फ़िलासफ़रनि खां वठी हिन सदीअ जी शुरूआति ताईं बि उन ई खे जेॾो वॾो मोड़ हिन सदीअ जे शुरूअ में आयो आहे, सो इंसान जे तारीख़ में कॾहिं न आयो आहे। उहे 3 माण्हू हुआ, कार्ल मार्क्स, सिगमंड फ्राइड ऐं चार्ल्स डार्विन। डार्विन ओवल्यूशन जी थ्योरी ॾिनी, जेका क़दीम ज़माने खां हिन वक़्त ताईं इंसानु सोचींदो आयो आहे। उन ई खां कतई मुख़्तलिफ़ इंसानु वाइड़ो थी वियो त ईअं थी सघे थो। फ्राइड लाशऊर ऐं सेक्स जी थ्योरी ॾिनी, ऐं कार्ल मार्क्स थ्योरी ॾिनी कैपिटल जी, यानी सरमाए जी, ऐं सरमाए जी विरासत जी, ऐं उन ई जे इस्तेमाल जी। उन्हनि 3 माण्हुनि दुनिया जा माशाई फेराए छॾिया। ईअं खणी चइजे त अकुल हैरान करे छॾियो। उन जे नतीजे में अदब में, फ़न लतीफ़ यानी पेंटिंग्स में उहे सभु तहरीकूं आयूं। उहे तहरीकूं उन दौर जूं पैदावार आहिनि ऐं हिकु मुख़्तसिर अरसे ताईं यूरोप में हलियूं, तंहिंखां पोइ उते ख़तमु थी वियूं। पर असां वटि उन्हनि जो पड़ाॾो अञा हाणे पहुतो आहे। हाणे उन खे स्टाइल में लिखणु शुरू कयो अथनि। हिसो पहिरियों हिते ख़तमु थियो, हिसो ॿियो ॿीअ क़िस्त में।